अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम कुल अतीउल्लाह वर रसूल फ़इन तवल्लौ फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफिरीन इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहा व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन सदक़ल्लाह मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ थकल हो या दुरूद नहीं दो तो दादे पढ़ो बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। जन दुरूद शरीफ पढ़ियो आ थोड़ा वेझा थींदो थोड़ा थोड़ा जेतिरो वेझो ईंदो क़ुरान जे ओतिरी रहमत वेझो ईंदी। अदा ॻाल्हायो न इन जी ज़ियारत भी कयो क़ुरान करीम ॾाढा चयो सुभान अल्लाह। ॿार उतां पोइते थियो वॾनि खे जाइ ॾियो तव्हां हलिया वञो पोइते मुबारक इन रिडन जे गोठ जी जमात के पाड़े ओड़े वारन के जन जे मथों अज कुरान करीम जे करे रहमत जा ककर था वसन। सुभान अल्लाह थकल हो रहमत जो मरकज कुरान रहमत जी खान कुरान रहमतुल आलमीन जहानन जे लाए रहमत करे असां जे नबी के मोकिलियई पान रब्बुल आलमीन नबी रहमतुल आलमीन कुरान ज़िक्रुल लिल आलमीन। गालियों न कनो न बैत पढ़ा न दुहीड़ो कुरान को बाहर वञा कुर्सीअ तो ला कुरान पढ़ा त मन हिन कुरान के सहाबा पढ़ियो अहल बैतन पढ़ियो वलियन पढ़ियो बुजुर्गन पढ़ियो हिन कुरान मजीद के अरबी मोहम्मद करीम पढ़ियो ए उहो कुरान पर वो कुरान रिजन जे गोठ में पढ़जी रहो आ जंहिंखे रब जी ज़ात पाण तिलावत कई। अबू बकर सिद्दीक़ दुकान ते पढ़ियो उमर फारूक भेण गुंबुदी पढ़ियो उस्मान गनी शहादत जे टाइम ते पढ़ियो सोने अली घोड़े ते पढ़ियो
अम्मा जन्नत खातून जक्की लाइंदे पढ़ो इमाम हुसैन जो करबला जे मैदान में कुरान ॾाढियां चओ सुभान अल्लाह। कुरान वडी मिल्कियत आ, वडो खजानो आ। तॾहिं त असांजे नबीअ खे चयईं ववजदक आइलन वअगना। अमड़ियूं घरनि में कुरान ॿुधनि, दोस्त पंध करे विख खणी हिन पिंडाल में अचनि त विख विख जो अजूरो मिलनि। पाड़े ओड़े ते बि रहमत थी वसे। अल्लाह जेस ताईं आवाज तो वञे रहमत वसे थी। हुजूर खे रब चयो मुंहिंजा सोना नबी सॼे मके में ग़रीब आसूदो कयो मां, कंहिंखे सोन चांदी ॾिनमि तोखे वॾी मिल्कियत क़ुरान वारी ॾिनमि। कयो हिननि जी ज़ियारत। कुरान दुखन सां आयो आहे। अरबी मोहम्मद दुख खाधा कुरान जे करे। इमाम हुसैन जहिड़े जवान शहादत जी मंज़िल माणी नाने जे दीन ऐं कुरान जे करे। हज़रत उस्मान खणी जान कुर्बान कई। समूरा जो कुरान खे न घर वेठे मिलियो आहे कदुर कोन्हे। नाचू ॻाइणा अचनि हा, ख़ल्क़ ॾिसे हा। छा थियो थी नथी मरणो उहो घर जेको कब्र में कम अचई, हशर में कम अचई। जेको परन में उॾारे रब सां मिलावई उहो ही कुरान अर्रहमान। थकल हो सुभान अल्लाह। कुरान वारनि खे रब अण घुरियो ॾींदो आहे। उतां ॾींदो आहे जाॾों बाने जो गुमान ई न हूंदो। कुरान भी प्यारो दस, पढ़ण वारा भी प्यारा दस, ॿुधण वारा भी प्यारा दस, अमल करण वारा जो वली वली बरक, शहीद बरक, इमाम बरक, सहाबा बरक। सुभान अल्लाह। जन कुर्बानियूं कयूं, वतन छॾिया, मारा खाधऊं, पेट खे पत्थर ॿधऊं। चवनि पिया सभु दुख खाईंदासीं, न नबीअ जी गुलामी छॾींदासीं, न क़ुरान जी दामन छॾींदासीं। वॾी मिल्कियत आहे क़ुरान। अर्रहमान। सुभान अल्लाह। इधर ही थी वई। केरा रहमान। हथ मथे कर। अल्लमल कुरान। सदको वञा कुरान जे नाले तो। हेड़ा कुराड़ा भी घरड़ो छड़े आयो आ, बिस्तरो छड़े आयो आ। कुरान ॿुधण आया आहिनि। ॿोढ़ा भी कमाए विया, सगीर भी, हे ॿारड़ा भी कमाए विया, हे जवान भी कमाए विया। कुरान जो सॾो ओ रिॾण वारो ईअं सम्झजांइ हे ॼणा जन्नत जो सॾो आहे। घर बातिन को भी न मोकिलाईंदे, चवंदे हाणे जन्नत। उते वञा, अल्लाह जो दीदार कयां, नबी साईं जी ज़ियारत कयां, शहीदन जी ज़ियारत कयां। अल्लाह अकबर।
बाजारे बाज गई पैदा कई इंसान उन्हीं के जो से खारी कुरान मात जनो जुम्यूनी जिनो न ज़बान के जेका तिलावत करे कुरान जी अल्लाह अकबर हुजूर कुरान पढ़न सहाबा कुरान बुधन आल बैत कुरान बुधन पर जे सहाबा कुरान पढ़न नबी कुरान बुधे जे मुस्तफा कुरान पढ़े त जो मलाइका बुधन जिन्न बुधन नबी कुरान पढ़े त अल्लाह जी जात भी कुरान बुधे ये थी खजानो हिनके चिंबड़ी पो कादे थो वने सुभान अल्लाह कर ज़ियारत कर दिठुई कुरान मजीद जी ज़ियारत कई मुझो नबी तो फरमाए इनाम टे मिलंदई टे हिकु तुझी नजर कुरान ते पई सालन जी कावड़ रब हटाई ॿियो तुझी नजर कुरान ते पई रब तोड़े रहम जे नजर सां निहारई माना तुझी नजर कुरान ते रब जी नजर तोते रब जी कंजे हुस्न ते नजर न आहे दौलत ते नजर न आहे माल ते नजर न आहे रंग ते नजर न आहे ज़मीननि ते नजर न आहे बंगलनि ते नजर न आहे रब जी नजर बाने जे दिल ते आ इहो माडे लड़े त माले कोई न कया रब के रब करे मन समूरा जो हिकु घणा आंगुर मथे कर हिक कुल हु अल्लाह इतो तो ॻाल्हायां रब जे फज़ल सां मां कुराड़ो तगारीअ ते भी को नबी यारे हिन जो कमाल कुरान जो 48 साल वायदन कंदे गुजरी आ 69 साल हो मेरा केर माके सुन्याने और दो साहब जांदो साहब बी को मारो पाड़े ओड़े वारो सबनी के मुबारक दो दिया अज वो कुरान तवा के पुखे में मिलियो आ जंजी पीरो तिलावत रब पाण कई आ जेको नबियन जे सरदार ते नाज़िल कई गालियों कारे कने आयो आए त कुछ खयूं कुरान के सुनान वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ अंदर ठरई त सुभान अल्लाह करना कुरान वणंदो ई मोमिन के मुशरिक के कुरान न वणंदो हाँ तरी चईंदई न रस्सीअ के मजबूत करे वठ हे दुखी घड़ीअ में कमी ईंदुई कुरान हे दुखन सां आयो हुजूर दुख कादा कुरान जे करे अज दीन समझाया दीन सदको वञा हुजूर जे नाले तो नबूवत खां अॻ में गाफर इज्जत ब्या कन हेरे हेरे चवने ब्या तू सज्जार अमानतदार वडी इज्जत ब्या कन मुझे पैगंबर जी सज्जार भी मनन ब्या अमानतदार भी करे मनन ब्या जड़ी नबूवत जो ऐलान थियो हेडम कुरान नाज़िल थियो सब कावड़ जिया नाराज थिया हुजूर समूरन मक्के वारन के गड्यो पहाड़िया जे चोटी ते गडु करे वाइज़ कयूं कूलू ला इलाहा मुफ्त में मिलियो थी कुरान कदर कोने बांगा बुधी मुसलमान थियासे अबो मुसलमान डाडो मुसलमान असा कयो शाए
न मारा खादियूं से न बच्चा को आया से न वतन छड़िया से न पेट के पत्थर बधा से अल्लाह सलाम आ उन्हनि जवाननि खे जेके सिर तिरीअ ते खणी आया छा पिया चवनि न क़ुरान जी दामन छॾींदासीं न नबीअ जी ग़ुलामी छॾींदा हुज़ूर वाइज़ क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह अंदर ठरई त सुभान अल्लाह कर सीएम मथे वे उठी एडो एडे इल्लल्लाह तुफलिहून मक्के वाला मक्को मुखालिफ मदीने वाला मुखालिफ एरे एरे तक चौधारी मुखालिफ ताइफ वाला मुखालिफ खैबर वाला मुखालिफ सारी दुनिया मुखालिफ हुजूर यो होको दिनो मारे करने अकेलो मोहम्मद करीमा सारी दुनिया दुश्मन बनी बिठिया रब तो जेज पैगंबर गणती न कर मां तो सा गट नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर काफर ब्याजन अज़ान नबी के खत्म करना से रब तो जे पैगंबर कुरान तू पढ़ मानन गमा बजाइयो मां कुरान कदर को नहीं तबलीग करवाए कर या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िल इलैक रब जे फज़ल सां कुरान ॿुधाईंदो मां ॻाल्हियूं करण न आयो वाइज़ कर तबलीग कर साईं हे लड़ी जो पवन जे वल्लाह यासिमुका मिनन्नास मां बचाईंदो मां माण्हू गलती न कर कुरान भी मुंहिंजो तू भी मुंहिंजो हे जान ही मुंहिंजो अरे सभिनी जो ख़ालिक जो हिकु रब अजो रब न था सुञाणे जे पैदा कयो हुजूर आवाज कयो मेहनत कई कुरान पिया पढ़नि अरे थदाई असां कड़ा खड़काए कुरान पिया ॿुधाइनि बाक़ी रेडन साहब अदे मंथार डेर साहब जन दावत कई आयो कुरान ॿुधाइण हुजूर के को दावत करे को न पियो करे हुजूर दरन जा कड़ा खड़काए कुरान पियो अज तोखे कुरान न थो वणे कब्र में लह त ख़बर पवे ना हुजूर कुरान पढ़ो मारे तक जई मक्के वारो मारे मारे तक योदारी दुश्मन के बाहजा पुजारी फिर गल्ले के दहरिया रब के नबियामन के मुशरिक जोधारी नबी कुरान पढ़ी वाज कयो समूरन के गजई पहाड़ी ते अबू लहब नाराज थियो सब सरदार नाराज थिया अमीर नाराज थिया हाँ गोट मक्के वाला मुशरिक नाराज थिया के भली नाराज थियो मां के तांजी गलती कोने मां मोहम्मद के अल्लाह राजी करो ये राजी कनु दादा रब हुजूर होको नीलो सुभान अल्लाह तकर समझ जाए हे नुक्ता समझ जाए नुक्ता तो छा तो कराया
इहो वाज़ जो क्यों गावड़ जी आ हुजूर कुरान पढ़ियो अदा को कुराड़ा इनके छाए बार खेडाण आयो आए कि न कुरान बुधण आयो आए छडे देन हे मस्करी तो क्या कुलू ला इलाहा हे लफ्ज कब्र में कम इंदई हाँ हे कुरान हशर में कम इंदई हे कब्र में जे मन लाथई मलाइका सख्ती कंदई कुरान हकल दींदो खबरदार इन सां लेखो न कयो हे मुंहिंजो परवार इहो वाइज़ क्यों हे कावड़ जी आओ हुजूर मेहनत कई अजी कुरान पढ़े पेरे नंबर में अबू बकर सिद्दीक आयो हुजूर के जी सुना हथ मुबारक अरे क्यों तमा तवांजी बैयत क्या माके कलमो पढ़ायो त तांजो गुलाम बन जा समझाया ते दुखन दा आयो सिद्दीक बणियो कुरान हुजूर पढ़ंदा रहा मानू वधंदा ता वञन वधंदा ता वञन वधंदा ता वञन वधंदा ता वञन बथिया टे थिया चार थिया सुभान अल्लाह जो और तुम भी वधू हेडो अम्मा खदीजतुल कुबरा अल्लाह हेडो नंढी उम्र में सुहिणो आली वया वधंदा वही जमात वधंदी यो हुजूर जो कुरान पढ़णो जो परावा भी पंजा ब्या बनजी वञ सदको वञा नबी जे नाले तो जे नाले वठण सां जपन के चुमी हलंदे हलंदे मर्द मायूं मुसलमान थींदा व्या कुरान बुधंदा व्या 40 नंबर में हजरत उमर मुसलमान बणियो 40 वया वधंदा मानू वधंदा व्या हुजूर जी मेहनत हलंदी थी अचे अञा वधंदा व्या हलंदे 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 313 गुलाम बणिया कुरान पढ़नो हाणे साईं डंडो खयो हाणे लड़ाई कभी लड़ंदो हाँ हेडो बदर जो मैदान लड़ाई थी काफर मथे हेडो सव होडो हजार हेडो सव उनन के जुतियों पेरन में हे पेरे उघाड़ा हो खादो खाई आया हे पेट बुख्या उनन के तीर तलवारूं हे बेसमरा हुजूर सिर मुबारक सजदे में रखी हे अल्फाज प्याजन या हय्यु या कय्यूम करना खोले वे तो दीन समझाया ना तू आई मस्किरिन ते हिरेलो प्रपाम नाच हे दीना हुते हुनन जा सिर था वञन तोखे मस्किरियूं मुजाहिद वे कारे थो वञे अल्लाह नबी उन्हीं रब के पियो सदे देखो सदाई जीअरो आंगुर मथे कर या हय्यु या कय्यूम बिरहमतिका अस्तगीस पैगंबर सदको वञा नाले तो हुजूर जो नालो भी रब पाण रखियो जंहिंजे नाले वठण सां जपन के चुमी अची वञे इहो थी असांजो नबी जायो त सिंगारो भी पाण करायईंस नालो भी पाण रखयईंस जो पढ़ायईंस भी पाण उन
उन्हीं नबी जो खुदा करे निंड में दीदार थी वने अदा तू हेडे उठी वे कुराड़ा तो मस्करी समझिया याद रख हेडे तो हलिया मस्करिया एडो न खिल मता रोनो न पवे खिलाइंदा मस्करान माखरत तो याद देवारे कब्र तो याद देवारे मौत तो याद देवारे सकरात तो याद देवारे पुलसरात तो याद देवारे हां शम कम वट अज हितों तौबा करे उठ चवे जो उम्र जा गुनाह धोई हुजूर दुख तो काए साहबा सिर तेरी ते खणी आया अल बैतन मारा काजू असा वट कदुर कोने अल्लाह रब के सजम रब जो पैगंबर गलती न कर जिब्रील आयो साईं तवा मुंह मुबारक मथे खणो फैसलो थियो मलाक जियान काफरन जो मुंडियूं लई वयूं आहिनि हुजूर जे सजदे हे कुरान मथे ते अर्श खे लोॾे दुआ कबूल थी वई मुंडियूं लई वयूं काफरन जूं काफर फदकन पिया नबी जा गुलाम बदर में खिलन पिया अल्लाह अकबर काफर अखिन सां जहन्नम पिया ॾिसन नबी जा गुलाम अखिन सां जो जन्नत पिया ॾिस मलाइका आया 50,000 हाज़ा युमदिदुकुम रब्बुकुम अंदर ठरई त सुभान अल्लाह कर गालियूं न कंदो मां हे हुजूर जा दुख तो बुधाए और ॾिस त हुजूर जी मदद रब कीअं तो करे हुजूर अकेलो काफर पिया चवनि असां हिनखे ख़त्म कंदासीं रब थो जे पैगंबर तोखे मथे मां कंदो हो चवनि पिया हुजे ई न रब थो जे मथे कंदो मां मदद भी कनो आए मदद भी कनो आए फतह भी दीनो अल्लाह जो दर छॾियो असां धिकल में रब न तो सुञाणे जे सुहिणो करे ठाहियो थी अखियूं हथ पेर जप अल्लाह अकबर मिठन बोलन वारी ज़बान हिं तो कुरान को पढ़े कुरान वारो खल्क बेजी थी वने ये गाड़ी के ब्रेक लगंदो अगे न वेंदो चंदो मुजो ईमान माके गवारा न थो करे ताकते वन्या वाह जो कुरान पढ़ियो थी माके रोवारे या ज़बान कहनी नहीं न तू गाले भैया तो मथे खण नारे तकबीर शान मुस्तफा शान अबू बकर सिद्दीक शान उमर फारूक शान उस्मान गनी शान अली अल मुर्तजा नारे तकबीर मलाइका आया फतह मिली मदद थी हाज़ा युमदिदुकुम रब्बुकुम बिखम्सा आलाफिन मिनल मलाइकत मुसव्विमीन आदत जे अंदर के धोना कपड़ो धोपंदो साबुण सां मोमिन जो अंदर धोपंदो कुरान सां यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम हे कुरान
अहल बैतन पढ़ियो, सहाबा पढ़ियो, वलियन पढ़ियो, बुजुर्गन पढ़ियो। कुरान त मोमिन जे अंदर जो सीने जो सिंगार आ। कुरान त कब्र जो भी साथी आ, हशर जो भी साथी आ। कुरान त परन में उडारे रब जे ज़ात सां मिलाइण आयो आ। अञा रब न सुनिया तुई शरीक तो करे रब जा। पलीत कतरे मुंह पैदा करे इज्जत एडी कई मां जो मलाक नौकर। 50,000 मलाक आया, मदद थी, फतह मिली वई। सुभान अल्लाह जो अञा अॻिते हल कम हलंदो थो वञे, वधंदो थो वञे। वरी उहद जी लड़ाई थी, मुनाफ़िक़ आया हुजूर खे जेकारी दे कुरान जा जेके कुरान पढ़ाइन। हुजूर हरीज़ो त जे दर दर ते होका दीन जा 70 कारी चूंडे ॾिनऊं, उन्हनि खे वञी शहीद कयूं। अल्लाह नबी हरीज़ो लक़द जाअकुम। थकल आहियां मां दुआ घुरां, 8:30 वेठो आहियां इंशाअल्लाह। आलम घड़ान 9:30 ताईं गला कुरान ॿुधाईंदो मां। ॻाल्हियूं न हूंदियूं मांखे बांह खुन ला जे ॻाल्हि कयां, कुरान ॿुधाईंदो मां। अॼु दुआ कबी अल्लाह हिन इलाइक़े खे दीन जो मरकज़ मुबारक अथव। हिन जे करे ख़र्च कयो अथव, कुरान जे करे रब ॾहूण करे मोटाए ॾींदो। कुरान वारनि खे अण घुरियो ॾींदो, दुनिया घुरे ॾियां ॾियां ॾियां। ऐं जेके रोज़ानो कुरान पढ़नि इहे न घुरनि तॾहिं बि मां अण घुरियो एतिरो ॾींदो मान जाॾो गुमान ई न हूंदुनि। अण घुरियो ॾींदो आहे कुरान वारनि खे। जन्नत तोखे रब सिंगारियो आहे, तो में नारियूं, तो में बाग, तो में मेवा। इंतज़ार कंहिंजे में आहे जन्नत दीजे कॾहिं ईंदा रोज़ानो कुरान पढ़ण वारा। कुरान पढ़ण वारा माना जन्नत कुरान वारनि जे इंतज़ार में आहे। तूं कुरान खां पढ़े हरीस नबी मिलियो। सुभान अल्लाह। हरी हुजूर के हिरसो हो एक तो मुंहिंजी उम्मत घणी थे, ॿियो बाहि खां बची मुंहिंजे कट मासां गॾु जन्नत में रवानो। कारी शहीद थी आहे, हुजूर खे पत्थर लॻो, ॾंद मुबारक शहीद थियो। नबी ॾुख ॾिठा, सहाबा था चवनि अल्लाह लड़ाईअ ते पिया वञनि त घर मोटी वञण जी इजाज़त जेसि ताईं नबी न ॾे तेसि ताईं न पिया वञनि। हुजूर जी सुन्नत थी। सोच कर चवनि पिया बीबियूं प्यारियूं न आहिनि, बच्चा प्यारा न आहिनि, वतन प्यारो न आहे, अरबी मोहम्मद प्यारो आहे, कुरान प्यारो आहे। ॻाल्हियूं करण आयो आहे, कन खोल। अल्लाह हुजूर साहबा खे चयो छा तव्हांजो रायो आहे? बुराड़ो साहब ही उथी बीठो, ईमानदार साहबा जो उथी बीठो आहे। सोना अञा केड़ा गानो राया था वठो, अबे ॾाॾे जो वतन छॾे आयासीं, बच्चा कुर्बान करे आया, अबे ॾाॾे जो दीन छॾे आया, सब कुछ छड़े आया हूं। हाने सुना नबी तू हुक्म कर, बाकी असां वटि जान बची आ, या जान भी दींदासे, रब सां बेगे शरीक न कंदासे। दीन तू शहीद थी अवल अल्लाह जो दीदार करे पो जन्नत ॾे वेंदासे। इहो ईमान हुजूर जो साहबिया
जुलेबी नालो दस गरीब आ शिकिल जो सादो आ शिकिल जो सादो हुजूर जे अॻियां दो अची वेहे अदा इन ॿारनि खे बस करन के कटो काॾे रहो केड़ी जरूरत आ इनकी मिस्कीन आ शिकिल जो सादणो आ नबी जे अॻियां तो अचे हुजूर जी ख़िदमत तो करे टुकरू गबो मिले पियो त अल्हम्दुलिल्लाह जे न पियो मिले नबी जो दीदार पियो करे बुख उन्हीं लही वई ये आशिक ये रसूल नबी ज़िंदा जन जुलेबी जी मुंजा सोना शादी करने जैसे गरीब शिकिल जो सादड़ो गरीब मागे केर ॾींदो नबी दा फरमान जुलेबी मदीने जे 12 वन 12 हिकड़ो मुंजो परवानो थी आशिक थी मुंजो साहबी उन वट जवान न्याणी वेठी थी उनके मां मोहम्मद जा वनी सलाम दे ध्यान करे वे त अज इंशाअल्लाह तुझो अंदर धोपी पेंदो जुलेबी वो आयो मदीने मुनव्वर खां 12 उन साहबी के सलाम ॾिनई हुजूर तो के सलाम ॾिनानो खुशी में न पियो मापे ॾाढा न थो चई सुभान अल्लाह हुजूर मूंखे यादि कयो आहे जुलेबी हुजूर जा सलाम खणी आयो आहे चई हा जे ॿियो बि नबी अञा पोइ ॾिनो कहिड़ो जंहिं जेका तो वटि न्याणी वेठी आहे उहा मां सां परणाए ईअं घुरऊं त खुतबे वारी लट मथे में मुला होश सां ॻाल्हाए छा थो ॻाल्हाए चुप थी वियो चई त जुलेबी 5 मिंट दर्द मां घर थो वञा सलाड़ी करे वरी मोटी तो अचा घरवारी के चई जुलेबी आयो आ नबी साईं मोकिलियो पोयां सुभान अल्लाह न थो करे भत दे ख्याल थी मानिया दे अरे मानियो काले कने अज हिन जो दीदार करे हिन के बुध उम्र जो भूखा लाए माखे चयो मानी मां जोवल कुरान जेके मानी और नानी जे कढ लगा उहे मोटिया ही न जेके कुरान जे कढ लगा सिधो जन्नत घरवारी के जे जुलेबी आयो हुजूर जो पैगाम खणी आयो सुभान अल्लाह चौड़ा छा थो चए ये हुजूर सलाम भी मुकान ये जेका जवान न्याणी वेठी थी उहा मूसा परणाए घरवारी चयो जुलेबी मिस्कीन असां जे न्याणीअ जी उम्र गरीबत में गुजरंदी ॿियो शिकिल जो सादड़ो हलो त भई हलऊं था हुजूर सां मिठे मदीने में दाली ॻाल्हायूं सलाह कई इन्हनि जा लफ्ज़ उहे न्याणी ॿुधे पई सुभान अल्लाह नथो करे न्याणी थी चए खबरदार ओॾे वञण जी ज़रूरत ई कान्हे बाबा ओ मां मुंहिंजी मिठी कंहिंखे अबो परणाए चाचो परणाए ॾाॾो परणाए ॿाहिरि परणाइनि
इन को वधीक बख्त वारी कुंवार केड़ी आ जेंदे घोट वर भी मोहम्मद करीम मोकले जवे थी बाबा ओडे वणण जी जरूरत काने इन को वधीक बख्त वारो केड़ा जो माडे मोहम्मद मुस्तफा घोट देवारे मोकलियो आ हिकु बियो जे शिकल जो सादड़ो आ वार घुंडीदार दस रंग जो सादो आ जे मोहम्मद करीम पैगाम मोकलियो आ वो त चोड़िया जे चंड को वधीक सुणो आ मुझो घोट इहो आ जेको मारे हुजूर मोकलियो आ ये ज़ालिम से हलिया आया न्याणी वठी हुजूर वट आया सोना तो न्यापो कयो ये न्याणी आंदी आ हुजूर चयो जुलेबी बजो निकाह भी मां मोहम्मद पढ़ंदुस थकल आन जो दुआ घुरा गलाइंदे तो मां 1.5 कलाक भी हलंदुस पुराणो रब जे निंड थी तो पो मां दुआ घुरा ॾाढनि चयो सुभान अल्लाह साईं जन निकाह पढ़ियो जुलेबी बजो हाणे दुआ घुरियो छा था चवनि ऐ अल्लाह ओ मुंहिंजा रब जुलेबी बजे घर में बरकत कर नबी जी दुआ कबूल थी वई उन इलाके में वो जुलेबी वो अमीर बणजी गढ़ियों का दीन सिखाना है सोच मजाक समझो थी कुरान के लहू कबर में तो खबर पवई हाने शादी कई थोड़ो वक्त गुजरियो हेडो जिहाद जो ऐलान थो जुलेबी भी जिहाद में आयो आ छक्का भर हिक जाए दे मारी उन्हनि के जहन्नम रसीद कई हलंदे हलंदे पाण के भी शहादत मिली सुभान अल्लाह नता समझो तू गाली घर वाली नहीं बनी आवे हां निंद्रा क्या ना हलंदे हलंदे शहीद थियो नबी सहाबा के चयो लाश गोलियो अल्लाह वया साहबी साईं कोई कोने गोले मोटी आया जे वरी वन्यो वरी वया साईं कोई नाए जे हलो त मां मोहम्मद करीम पाण हला एडो आदा मंठार साहब जद बुध भी सयूं एक तारीख मजे जे तो बरसात लही पई आ मां जो बस कई थे वरी भी तुझे सड ते टे पारी सुभान अल्लाह जो साईं जन चयो हलो त मां रहमतुल्लाह आलमीन दो हला वमा अरसलनाक इल्ला इतो तो गालाया रब जे फजल सा जपन वारो आवाज न थी गन खोल इल्ला रहमतल लिल आलमीन वो नबी मिलियो जेको जहान लाए रहमत बनजी आयो आ जे परावन के पंजो बनायो आ वो नबी मिलियो आ जंजो पगर मुबारक जंजा कदम मुबारक जंजी जुती मुबारक जंजी चादर मुबारक जंजो इस्म मुबारक जंजो जिस्म मुबारक हुजूर आया गोला कयूं
जेके शका भरा उन्हनि जे विच में जुलेबी बजो लाशो साईं साहबा के न चयो त हथ विझरायो हुजूर पाण जुलेबी बजो लाश गोले लदो आ ये कुले मुबारक दे खणी आया जाते लाश पयला मुसलमानन जा उते रखियो पाण जुलेबी बजो जनाजो पढ़ायो ये मल कबर में था लाइन हुजूर अवल पाण कबर में लता प्यार वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन जेको जहान अल्लाह रहमत बनी आयो हुजूर अकेलो हो सारी दुनिया दुश्मनी हुजूर जी रब मदद कनो आयो मुसलमान बनवाया हलंदे हलंदे जो फतह थींदी आई खबर पई ताइफ वारा मुसलमान थिया खैबर वारा हेडों वारा होडों वारा वया वदंदा मुसलमान रब मदद कनो आयो हुजूर के रब मथे कनो आयो हुजूर वट कुरान हो मदद रब जी सुभान अल्लाह न तो करे वया मुसलमान वदंदा मदीने वारा भी वध्या आखिर में वो जो मक्को भी फतह जो इन्ना फताना लक फतहम मुबीना अंदर ठरियो आ सजो अल्लाह ताला के हिन कुरान जे रहमत सा माला माल कर आमीन जरी आयत नाज़िल थी जिब्रील आयो हाँ हुजूर खुशी में न ब्या मापिन हुजूर के अबे डाडे जे शहर मक्के में लड़ायो नबी रोई निकतो रब्बई आयत नाज़िल कई जिब्रील वन्यो इन्नल्लज़ी फरज़ा जाकू वेठो छा पढ़ियो कुरान हुजूर जो शान कुरान शहीद कुरान सहाबा जो शान कुरान अहल बैत जो बयान गालियों काडे करने इन्नल्लज़ी फरज़ा वाज लथे को का शय याद कोने हिन जो कमाल आ जो कुरान जे आडो वेहंदा रब सीनो खोले फरज़ अलैकल कुरान लरादुक इला मा माना गया जन सुबाने कदी आने जन गो जे रब जी ज़ात तोते कुरान नाज़िल कयो आ हाली हलियो वञो वरी तो मोहम्मद करीम के मारब माग पंहिंजे वतन मोटाईंदो मां रब त सचो पर वायदा भी सच्चा अच्छी दाढ़ी थी अञा रब न सुनिया तो मको फतह जो हुजूर खुशी में न पिया मापिन अबाने वतन देर बांधो अबू सुफियान वारा हेरे जौन ब्याहाने काडे वञो छा थींदो न छॾींदा मुसलमान न छॾींदा हुजूर चयो मुंहिंजा रब हे अबू सुफियान वारा आया आहिनि माफ़ी वठण जे पैगंबर तूं भी माफ़ करेन मां भी माफ़ थो कयां आलमीन हो परावन के पंजे बनाने वालो तू असा तू कोड़ी ये क्या तो करे हुवासी आयो ये नबी संजे चाचे के 11 टुकड़ा कयो नक जी चोटी कजई कनन जू पापड़ियों कजई हे पेरन मुबारक कटिया विया सीनो मुबारक चीरियो वियो
कलेजो कढी अबू सुफियान जी घरवारी हिंदा जे जबाड़ियो आ वाशीअ खे चई अल्लाह इनके कतल करे अज जी चवे कनम आखिर वो वक्त आयो वो वाशी भी मुसलमान थियण लाइ अचे तो उहा हिंदा जेका अबू सुफियान जी घरवारी उहा भी चए थी मांखे भी अरबी मोहम्मद करीम वटि वठी हलो त मां भी कलमो पढ़ी हली मुसलमान बण काथे पुॼायूं इहो असांजो नबी सुभान अल्लाह कर दुआ थो क्या है मन निंद्र में अल्लाह नबी जो दीदार करा शुक्र कर मुबारक आहिन गोठ वारन के वरेरन साहबन के अदे मंठार के जेको भला इन जा कम कंदो थो अचे न्याणियूं काथे पढ़ाइण हली कोशिश में आ त 5 रुपया गॾु करे जी न्याणी का निकाह उन जो थी वने बिया कम पानी जा मसला उन में ढुकंदो थो अचे वडेरन साहबन जी मेहनत सब गोठ वारा भलाई जो कम था कंदा वजन हां हे भी भलाई जो कम आ जो हेड़ो मिठो कुरान पढ़ायो तऊं इंशाअल्लाह हे जेकी घुरंदा रब नहीं तहां के भी अर्ज तो क्या हिन के चिंबड़ो दीन दुखन सा आयो तव हुजूर चयो मां एड़ो दीन खणी आयो आ जेको सभिनी ते गालिब थींदो ॾाढा जो थियो मदद रब कई अज जादे तक अरे अमेरिका में भी मुसलमान था सुभान अल्लाह ये हुजूर जी मेहनत हे साहबा जी मेहनत हे हुजूर जी आशिकन जी मेहनत जो दर दर ते कड़ा खड़काए कुरान पे बुधाए हे कमाल कुरान जो हे कुरान माखिए को भी मिठो इमाम हुसैन जेड़े जवान करबला के मैदान में खीर पिया बच्चा शहीद कराई न नाने जो दीन छजई न कुरान छजई वो इमाम हसन हुसैन जे नाला भी नाने मोहम्मद पाण रखियान हेरे मारे कंडे अजान भी सजे कन में नाने मोहम्मद जइया खबे कन में तकबीर भी नाने मोहम्मद जइया एदा हुजूर के प्यारा जंजे चपन मुबारकन के नानो मोहम्मद चूसींदो जंजे जुल्फन के नानो मोहम्मद सिंघनो दुनिया दीजे मुला इमामन के नथा मनन हेरे तक हसन हुसैन अली सेंगे हे कुरान मथे दिया असा उनन जा त नौकर हूं पर उनन जे नौकरन जा भी नौकर सोहने अली वट कुरान मारे गन्ने अम्मा फातिमा वट कुरान अम्मा फातिमा रात जो अकेलो मसलो विछायूं वेठिया सोनो अली एडो मसले ते बीठो आ ओ मिड़ियूं कन खोले बुधो कई रात में अम्मा फातिमा 5 पारा कुरान पढ़े कई रात में 10 पारा कुरान पढ़े 15 पारा पर का रात हुआ पई थे एक रात में अम्मा फातिमा कुरान जो खत्म पई पूरो करे नारे तकबीर चमन चमन गली गली अली अली दादा जो चमन चमन गली गली नारे तकबीर वने काले थू अकीदे जी पुछादी नहीं नमाज जी पुछादी नहीं रोजे जी पुछादी नहीं तौहीद जी पुछादी नहीं हयाती मां दिनी मां इज्जत मां दिनी मां हुस्न मां दिनो मां अकेलो है घरवारी दे जोड़ो मां कयो मां मलाइक नौकर करे मां बिहारे दिना मां अज सजदा गैरन जा तो करे सोने हुसैन सजदो रब जो कयो आ एड़ो सजदो तको करे देखारे ये को करबला में सोने हुसैन सजदो कयो आ बीबियों खीमन में अब गाला ना वतन छड़े आयो बीबियों खीमन में सगीर शहीद थिया असगर कुर्बान अकबर कुर्बान न वतन दे नजरा न बीबिन दे नजरा हेरे
कंदे न बचन दे नजर आ हुसैन सैयद जी बिन शैन दे नजर आई एक शहादत दे बियो नमाज दे नमाज आई हुसैन सैयद ते नो एक कुरान मथे थिया त मां सब कुछ बच्चा कुर्बान करे सकां तो वतन छड़े सकां तो जान कुर्बान करे सकां तो रब जी नमाज मां हुसैन न एड़ो सजदो के जो सिर मुबारक सजदे में हो धक्को लगो शहादत नमाज में एक कुरान आ गया शहीद जो मन शहीद थींदो उनके पहिरियों अल्लाह जे ज़ात जो दीदार थींदो सुभान अल्लाह कर पोया दा ध्यान रब दिथई द खत्म हे सुनो जमात सुनिया सजो जहान सुनो अरबी मोहम्मद सुनन जो सरदार आ पर वो रब के दो न सुनो जिने कदरे मोठाई अमलन सालेनो तौहीद जे करे नबी जी गुलामी जे करे 70,000 नूरानी पर्दा परे करे रब तो के दीदार कराए बियो छा शहीद जिंदान जियरा कन खोल 4 दी थी आया ए वडियूं बरकतां थियूं इहो थी हे मिठो कुरान खजानो वड़े वा सोना हुसैन जान ॾिनई न नाने जो दीन छॾियई न कुरान जन के अम्मा वठूं लोली भी कुरान बोली भी कुरान झोली भी कुरान कुरान वारी सोच 4 ॾींहं आयाती थी राज़ी करे वठ पंहिंजे रब या जो साईं के ॾाढो जो सुभान अल्लाह आलम सगुरा इतरायान जो तां जो दिलियूं ठरी देंदियूं सुभान अल्लाह जो वड़े वार जो साहब कमाया 5 मिनटन में खत्म कर नारे तकबीर जुर्अत बहादुरी अल्लाह वड़े वार सोना हुसैन पैदे न थियो सैयद दिले रमदान सच्चा सैयद उहे थी जेके सिर ॾींदा न कुरान छॾींदा न नाने जो दीन इंडियन जी हयाती पूं तो करे मां गेई आया गेई वया हलिया वेंदासीं हिकिड़े ॾींहुं पर ॿ कम करे मर रब खे बि राज़ी करे मर रसूल खे बि राज़ी करे मर अल्लाह रसूल जे राज़ी करण वारी वाट कुरान कुरान वणे नथी मरणो हिन में एडी ताकत आ जो जबल डारे विझंदो आ लौ अंज़लना हाज़ल कुरान जमात दानिया हाने दिए जे तोला कयूं ए कुरान छिके थो अचे अगोड़े काथे आ मानू ये छिके आयो आ कुरान अन्या दवरी लोलियूं कारी हजरत मौलाना अब्दुल जब्बार साहब जूं बुध जाए वरी अन्या लोलियूं हजरत मौलाना अब्दुल्ला साहब जेको खैरपुर को हलियो आ उन जूं बुध जाए आखिर में सैयद सगोरो दुआ घुराइंदो सजो अल्लाह जे फजल सां हे इलाही को रहमत सां माला माल गालिन जे कट जेको गालियूं करे मस्करी उनके जो लाओ नहीं जरूरत तुझे वाज जी वो कुरान बुधा जंहिंखे नबी से मक्के में पढ़ियो मदीने में पढ़ियो ताइफ में पढ़ियो बदर में पढ़ियो उहद में पढ़ियो अज भी वञो हिन इलाके वारो तांके जबलन में भी कुरान जो आवाज गूंजती रहे कुरान वणाई ना अर्रहमान सुभान अल्लाह का जान छजाए
घणा तुम्हारे गावड़ में था तकन ते उमला लहे त मां सुथरो छड़िया जे बुजुर्ग ना जे 2 कलाक भी एक कुराड़ो हलदो रब जे फजल सा गल साईं वरी लेखो ना है नी बुजुर्ग आया कुरान पढ़दो हां सुमरो विसरी वेंदुई अर रहमान अल्लमल कुरान थकल है सुभान अल्लाह कर खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज गई पैदा गई इंसान उन्हें अगे सेखारी कुरान क़यामत वारे ॾींहुं माण्हू परेशान हूंदा कुरान वारनि के कुरान परन में उड़ारे रब सां मिलाई हेरे बारे तक हे केर था उड़ा में वञन वजीरन अमीरन नवाबन ना अहलुल कुरान ॾाढा नथो जे सुभान अल्लाह हे कुरान वारा दाउड़ा में मानिया के धर दे बुजुर्ग वाज करे तुझी मर ठीक जे में तू राजी ठीक अल्लाह जो फजल तबिस वारे वा मनठार फकीर निमानो तो जे मलयो तके ते मर रहम तो अची वनी सुभान अल्लाह बियो साईं 5 मिनट बस खणाए रखो तेज दे खणाया कोटिया ने रंधाई जाई खणाया फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान जेतरो थी सादा गलायो ना थी सगई कुरान पढ़ छो त आसान आ त कुरान ही उडारी नो कुरान परन में सूरत बकरा सजो पर बनबी सूरत आल इमरान खबो पर आजकन के परन में उड़ारे रब सां मिलाइना हे केर दावड़ा में वञन जे कुरान वारा अल्लाह वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कुरान वारा मोहम्मद कर हे वो दी जो जो रब जंजा जिक्र कई जंजा सजदा कई जंजे नाले ते खैर खैरातू कई भुख्या खाराई उघाड़ा ढकाई हने दीदार कर त दुकई लई वन रब केडो पढ़ा कुरान लहुल अस्माउल हुस्ना सुनो पर नाला भी सोना दस वारे वा साईं तो सा लेखो ही ना है हां अल्लाह तो के खुश कर दो आबाद वे 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 मिला साईं वे अल्लाह तो के बरकत कर लो अल्लाह कर लो ता वारो गोठ के भी रब एदी सुञाण दींदो जो हिन के सुञाण जन कुरान सुञा तो वे वली हिय वठी हलंदो मलाइक वठी हलंदा कुरान वारन के सिद्धो जन्नत जे दर सिद्धो उते पुजाए छा चवंदा सलाम अलैकुम मुंडो पढ़ा कुरान वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा इज़ा जामुहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम आधा अंदर उठारिया है रात ॾींहं लठ कुल्हे ते आ के मल काॾे तो बचारो ले के मल काॾे उन्हीअ जे दर ते जेको तुझे करे निंड रही वो रब मोहम्मद पुरानो बुजुर्ग अल्लाह
वठी हलंदा जन्नत जे दर ते पुॼाए चवंदन सलाम अलैकुम सलाम जे तहांखे हलो जन्नत ॾे जन्नत तव्हांजे इंतज़ार वॾिन अखियुनि वारियूं हूरां हेरे हेरे तक जंहिंजी हिक हिक कुकड़ जे आने जेॾी हूंदी उहे निहारीनि थियूं त कॾहिं ईंदा क़ुरान वारा ऐं तूं कहाणी बागड़ियाणी थो काथे ॾिसे तारो ई कोन्हे त बि कढ थो लॻो वञे हया नथो अचे अड़े शर्म अचे इन कहाणीअ जे कढ जे मूं ढूंढ जी धप थी अचे हूरां अहिड़ियूं विहारियूं तमाम जेके याकूत ऐं मरजान जूं कान्हुल याकूत वल मरजान सुभान अल्लाह सुभाणे कजा फबे आइए आला रब्बिकुमा तुकल्लिबा एड़ियूं हुरां ॾींदो मां जेके याकूत ऐं मरजान जूं ठहियला मुफ्त ॾींदो मां हिक न 70 हेड़ा 20 सालनि जा नौजवान थी 70 हूरनि जा घोट वञी रब जो जिक्र कंदो कर रब खे याद कंदो कर के तू फर्श ते याद कर मां अर्श ते याद कयां माण्हुनि में याद कर मां मलाइकनि में याद कयां तू सुख में याद कर मां दुख में याद कयां तू हयातीअ में याद कर मां मरण वारे टाइम ते जंहिंमहिल माण्हू मरदो आहे अजीत क़रीब मथां आख़िरी लफ़्ज़ थी कन खोल निहारींदा वसु कंहिंजो न हलंदो ज़ाल चवंदी रब हे मुंहिंजे सफ़र जो साथी मांखे छॾियूं थो वञई अल्लाह बच्चा चवंदा पुट न्याणियूं यतीम थी वेंदासीं बाबो वञे थो ॿाहिरि चवंदा पगदार भाउ छॾियूं थो वञे अल्लाह दोस्त चवंदा हे कचरनि जो सिंगारो उन्हीअ टाइम ते वैज़ा बलगतिल हुल्कुम वअंतुम हीनइज़िन तंजुरून 27 पारो सूरत वाक़िया मिठो कुरान हाणे इन्हीअ टाइम ते जंहिं मांखे हयातीअ में यादि कयो मरण जे टाइम ते मां यादि कंदोमांसि ज़ुबान खोलींदोमांसि ज़ुबान ते कलमो नसीब कंदोमांसि हे कलमो पढ़ी दुनिया मां मरी अचे इहा क़बर ॿाहिरां मिटी हूंदी अंदरि बिश्त जो बाग़ अल्लाह ताला जमात जे जलसे के वडेरन साहबन जेके अदे मंठार जी मेहनत के कबूल करे हे नात खान आंदो आ हिकड़ो गजल